पाकिस्तानी गायणी सनम मारवी पंहिंजी ॿी शादीअ जो ऐलान कंदे चयो आहे त हूअ पंहिंजे मुड़ुस सां तमामु घणी ख़ुशि आहे। ताज़ो ई हिकु ख़ानगी टीवी प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल में सनम मारवीअ पंहिंजी चौथीं शादीअ जो एतिराफ़ु कंदे चयो आहे त अल्हम्दुलिल्लाह मां हाणे पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणी ख़ुशि आहियां। सनम मारवीअ चयो आहे त पहिरें मुड़ुस जी वफ़ात खां पोइ मूं पंहिंजे चाचे जे पुट सां ॿी शादी कई। गुलकारा चयो त गुलकार तौरु पंहिंजे कैरियर खां अॻु मुंहिंजे ॿिए मुड़ुस जूं केतिरियूं ई गर्लफ्रेंड्स हुयूं, पर मूं वटि बर्दाश्त करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न हो, छो त मां आज़ादु न हुयसि। हिन प्रोग्राम में चयो त जॾहिं मूंखे पंहिंजे ॻाइण जी शोहरत मिलणु शुरू थी त मां आज़ादु थी वियसि, तॾहिं मूं पंहिंजे मुड़ुस जा ॿियनि छोकिरियुनि सां लाॻापा बर्दाश्त न कया ऐं उन जो तशदुद बर्दाश्त न कयो ऐं पोइ तलाक ॾियण जो फ़ैसिलो कयो। प्रोग्राम दौरान सनम मारवी पंहिंजी चौथीं शादीअ जी तस्दीक़ कंदे चयो आहे त कुझु अरसो अॻु मुंहिंजे घर वारनि मुंहिंजी शादी कराई हुई। हिन वधीक चयो त मूंखे पंहिंजे ॾुख जुदाईअ जो बदिलो मिलियो ऐं हाणे मां पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणी ख़ुशि आहियां। वाज़िह रहे त सनम मारवी 18 सालनि जी उमिरि में पहिरीं शादी कई हुई। संदसि पहिरें मुड़ुस आफ़ताब अहमद खे 2009 में कराचीअ में क़त्ल कयो वियो। सनम मारवी पंहिंजी टें मुड़ुस हबीब कुरैशीअ सां ॻुझी शादी कई हुई।